नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना वहबीबना वशाफिअना वनाफिअना वनूरना वनूर अव्वलना वनूर आखिरना वनूर ज़ाहिरना वनूर बातिनना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मंजाना व कुर्रत उयूनना व वसीलतना इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हल यस्तविल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र यरफ़अिल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीअना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबा
मज़हब हनफिया दारम मिल्लत हजरत खलील, ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आदे मिसल महबूब हक खलकी खुदा जहलाए खलक, खादिम सदन जिन्नो मलक बलगल औलाद कमालिही। नूरे हुजण जो ही निशान आया त रोशन थियो जहां, चमकिया ज़मीनो आसमां कशफत जाब जमालिही। आनूर आका दर असल नूरी संदन सारो नस्ल, सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इदरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ, ही विरद सुबह शाम सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा इज्जत एहतराम जे काबिल बुजुर्गो, प्यारा दोस्तों भाइरो, हीअ नूरानी ऐं रूहानी महफ़िल जंहिंमें अल्लाह ताला मूं गुनहगार ऐं अव्हां खे हाज़िरी नसीब फरमाई आहे। रबीउल आख़िर महीने में हुजण जे करे इन जी निस्बत सय्यदना गौसे आज़म कुतुबे आलम महबूब सुबहानी शहबाज़े लामकानी क़ुद्दस सिर्रुहु नूरानी ना कई वई आहे। हिन मुक़द्दस महीने में रूए ज़मीन ते जिते बि कलमी पढ़ण वारा आहिनि, के दाणा छॾे करे बाक़ी सभई हज़रत पीरनि जे पीर खे यादि कंदा हूंदा। अल्लाह ताला मूं गुनहगार ऐं अव्हां खे उन सां मोहब्बत ऐं अक़ीदत अता कई आहे। दुआ कयो अल्लाह ताला इन मोहब्बत ते ज़िंदा रखे, इन ते मारे, इन ते जियारे, इन ते क़यामत जे दिहाड़े उथारे। हिन शानदार मोहब्बत वारी महफ़िल में मूं अव्हां जे साम्हूं रब्बुल आलमीन जे कलाम करीम मां जेके आयतूं मुबारक तिलावत कयूं आहिनि, उन्हनि जे तर्जुमे तशरीह तफ़सीर बयान करण सां तक़रीर ख़त्म थींदी। अल्लाह ताला ही सारो निज़ाम पैदा कयो आहे, सारा जहान पैदा कया आहिनि ऐं सभिनी जा मुआमिला सबबनि ते रखिया आहिनि। ही आलमी असबाब दुनिया में ऐं आख़िरत में इज्जत छाते मिलंदी आहे। इज्जत जी काबिले तारीफ़ शइ कहिड़ी आहे? छा आहे जेका इज्जत जोगी शइ आहे ऐं उन ते माण्हू नाज़ करे ख़ुशी करे? उहो आहे इल्म। तवज्जो ॾेई ॿुधिजो, उहो छा आहे? इल्म। अल्लाह ताला क़ुरान करीम जी इन्हनि आयतुनि में
साफ खुलियल अल्फाज इरशाद फरमाया ऐं केॾी अज़ीम इज्जत बयान कई आहे इल्म वारनि। लफ़्ज़ क़ुरान करीम जा आहिनि। मुंहिंजा महिरबान उलमा सगोरा स्टेज ते तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे त अल्लाह ताला हूअं ई इल्म जे दौलत सां नवाज़ियो आहे। पर मां ऐं अव्हां पाण में सम्झण जी कोशिश कयूं त अल्लाह ताला छा फरमायो। जन कंहिंखां का शइ पुछबी आहे इस्तिफ़हाम, हिते बि अल्लाह ताला कीअं बयानु फरमायो। अल्लाह ताला फरमाए थो हल यस्तवी الذين يعلمون والذين لا يعلمون। मुंहिंजा बाना ॿुधायो छा इल्म वारा ऐं जेके इल्म वारा न आहिनि उहे बराबरि थी सघनि था। तिन चयो न साईं ॿिया नथा पुछो। गर्मी त कान्हे पर अंदर में थोरो गड़बड़, छो त इल्म वारनि सां तव्हांजी पवंदी घटि। इन जे करे जवाब न। क़ुरान करीम खे ॾिसो, असांखे न ॾिसो। अल्लाह ताला फरमाए थो हल यस्तवी الذين يعلمون والذين لا يعلمون। छा इल्म वारा ऐं जेके इल्म वारा न आहिनि उहे बराबरि आहिनि। नतीजो छा निकितो त बराबरि न। अमां बि सभई चओ बराबरि। हथ मथे खणी चओ। ॿिया ॾींहं अल्लाह ताला अञा वसाहत एतिरो खोले बयानु फरमायो यरफ़इल्लाहु الذين آمنوا منكم والذين أوتوا العلم درجات। मां रब्बुल आलमीन अव्हां मां उन्हनि ॿारनि जा दर्जा बुलंद कंदो आहियां, उन्हनि खे मथे कंदो आहियां, रफ़त ॾींदो आहियां, इज़त ऐं अज़मत ॾींदो आहियां, आला मक़ाम ते रखंदो आहियां, बुलंदीअ जी चोटी ते पहुचाईंदो आहियां। जन खे मूं अल्लाह ताला ईमान जी नेमत बि ॾिनी आहे, जन ईमान बि आणंदो आहे ऐं उन्हनि खे इल्म बि ॾिनो वियो आहे। रुॻी सिर्फ़ नाले जा मोमिन न आहिनि, नाले जा मुस्लमान न आहिनि। यरफ़इल्लाह अल्लाह बुलंद बनाईंदो आहे الذين آمنوا منكم उन्हनि खे जन अव्हां मां ईमान आंदो आहे। والذين أوتوا العلم درجات ऐं जेके इल्म ॾिना विया आहिनि मां रब उन्हनि जा दर्जा बुलंद बनाईंदो। क़ुरान करीम जंहिंखे बुलंद चवे तूं ईमान जो फ़ैसिलो ॾे। क़ुरान करीम खे ॾिस, उन जे आयतुनि ते गौर कर, क़ुरान करीम जी अज़मत ज़हन में विहारे तूं फ़ैसिलो ॾे त जंहिंखे न क़ुरान करीम बुलंद चवे उहो बुलंद आहे। वॾी आवाज़ सां ॻाल्हायो। जिन ईमान आंदो, जन खे इल्म ॾिनो वियो, उन्हनि जा एतिरा दर्जा बुलंद आहिनि। पर मां तोखां पुछां थो, जेको ईमान जी जान जंहिंजे हथां इल्म मिलियो उन हबीब जो शान बुलंद आहे या न? खुली जवाब ॾियो, खुली जवाब ॾियो। हिकिड़ा ईमान आणण वारा, इल्म मिलण वारा, उन्हनि जा दर्जा अल्लाह ताला बुलंद फरमाया आहिनि। पर जंहिंजे हथां ईमान मिलियो आहे, इल्म मिलियो आहे, या जेको ईमान जी जान आहे, उन महबूब करीम जी बुलंदी एतिरी बुलंदी आहे जो ते नथो अक़ुल हले, नथो इल्म हले, नथो इदराक हले, नथो शूर हले, नथी परूर हले, नथी समझ हले। जेको सोचण जे पुठियां पियो आहे उहो हैरान थी गोॾा खोड़े मञण ते मजबूर थियो आहे त मुस्तफ़ा करीम जे बुलंदीअ खे ख़ुदा ॼाणे ॿिए जा इन जे करे असां सुन्नत जमायत जे नामियारे आलिम बरगुज़ीदी बुज़ुर्ग जंहिंखे असीं आला हज़रत चवंदा आहियूं,
रहमतुल्लाह ताला अलैहि उन अजीब शायरी कंदे ऐं फैसलो सुहिणो ॿुधायो। फरमाए थो अल्लाह की सरता बेकदम शान है ये, मथी मुबारक खां वठी पेरनि ताईं मुस्तफ़ा सॼो अल्लाह जी शान जो मुस्तफ़ा। अल्लाह की सरता बेकदम शान है ये, इंसान नहीं इंसान वो इंसान है ये। इन जहिड़ो को बि इंसान न है। ॻाल्हायो मां सम्झां थो असां त लाॻीता जलसा पे कया पर तव्हांखे वारो कोन। जो ॻाल्हाइण में ॾाढा थधा पिया नज़र अचो। रब्बुल आलमीन करे तव्हां खुली ॻाल्हायो। मूंखे बि दुआ कयो त अल्लाह ताला खुली अर्ज़ करण जी तौफ़ीक़ ॾे, सिहत ऐं तौफ़ीक़ ताक़त अता फरमाए। केॾी प्यारी शाइरी आहे आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि। इंसान नहीं इंसान वो इंसान है ये, कुरान तो कहता है कि ईमान है ये, और ईमान बताता है मेरी जान है ये। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असी ईमान वारा आहियूं, मुस्तफ़ा ईमान जी जान। असांखे इल्म ॾिनो वियो आहे, मुस्तफ़ा इल्म ॾियण वारो आहे। असांखे इल्म मिलियो आहे, मुस्तफ़ा करीम जे हथां मिलियो आहे। बल्कि जंहिंखे जेका शइ मिली आहे उहा अल्लाह ताला अता कई आहे, मगर हथां मुस्तफ़ा करीम जे अता कई आहे। मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो जॾहिं आलिम ऐं गैर आलिम बराबर न आहिनि, इल्म वारो ऐं इल्म खां ख़ाली बराबर न आहिनि, इल्म वारनि मोमिननि जा अल्लाह दर्जा बुलंद कया आहिनि। त जेको उम्मती आहे सो नबीअ जे बराबर न आहे, जेको कलमे पढ़ंदड़ आहे सो कलमे पढ़ाईंदड़ जे बराबर न आहे, जेको क़ुरान पढ़ंदड़ आहे सो क़ुरान आणींदड़ जे बराबर न आहे, जेको पाण खे मुस्तफ़ा करीम जो उम्मती थो सॾाए उहो कंहिं बि क़ीमत में मुस्तफ़ा करीम जे बराबर चओ बराबर। नबी सॼो प्यारो सहाबी आहे हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु। अल्लामा क़ाज़ी इयास रहमतुल्लाह ताला ने किताब लिखियो आहे अशिफा बेतारीफ़ हुकूक़िल मुस्तफ़ा। उन जो शरह आहे नसीमुर रियाज़, शरह शिफा क़ाज़ी इयास। ॿियो शरह लिखो अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैहि। ही लिखनि था पिया हज़रत हसन सुहिणे रज़ी अल्लाह ताला जो फरमान आहे असां नबी करीम जे दरबार में ईंदा हुआसीं, मुस्तफ़ा जे महफ़िल में वेहंदा हुआसीं, हबीब करीम जे निहारण में घणी देर न करे सघंदा हुआसीं। जेकॾहिं घड़ी खां निहारींदा हुआसीं त डपु थींदो हो त मता असांजे अखियुनि खे मुस्तफ़ा जे चेहरे जूं तजलियूं ढके। एॾो सुहिणो एतिरे बुलंद मक़ाम वारो हबीब जंहिंजे अॻियां बुलंदीअ जी का हद ई न, बुलंदीअ जी का हद ई न रही। इन जे करे अल्लामा शरफुद्दीन बूसरी रहमतुल्लाह अलैहि कसीदे बुर्दे बुज़ुर्ग फरमायो आहे चओ सुभान अल्लाह। फरमाए थो फ़इन्न फ़ज़्ल रसूलिल्लाह लैस लहू। नबी करीम जी शान जी हद न आहे। अॻियनि आलिम जो अक़ीदो निहारियो। हाणे जेकॾहिं चऊं था त नबी से ज़िंदा त चवनि था त हद खां टपाए छॾियो। नबी साईं नूर आहे अदा हद खां टपाए छॾियो। नबी साईं ॿुधे ॾिसे थो अदा हद खां टपाए छॾियो। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात जी शफ़ाअत अदा माण्हुनि खे गुनाह ते ज़ोर पिया ॾियारी। अल्लाह जा बांधड़ो ख़ुदा सां तव्हांखे सम्झाता फरमाए। अॻियनि बुज़ुर्ग जो क़ीदो निहारियो कहिड़ो सुठो फ़इन्न फ़ज़्ल रसूलिल्लाह लैस लहू हद्दुन फ़यअरिफ़ अन्हा नातिकुम बेफ़हमी।
मुस्तफ़ा करीम जी शान जी हद ई कान्हे जो को ॻाल्हाईंदड़ पंहिंजी वात सां ॻाल्हाए बयान करे सघे। काइनात खे लिखण ते विहार, रूए ज़मीन खे पन्ना बना, दुनिया जे समुंडनि खे मस बना, वननि खे कलम बना, सभु वही लिखण वारा खुटी वेंदा, पन्ना खुटी वेंदा, मस खुटी वेंदी, मगर मुस्तफ़ा करीम जी बुलंदी ऐं शान खुटण वारो आहे। कुरान करीम जी आयत सगोरी आहे, हाफ़िज़ सगोरा वेठा आहिनि। जेकॾहिं मूंखां किथां का ग़लती थिए त मां ए बि न सम्झंदुसि, मूंखे ॿुधाइनि, छो त अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल लौ कानल बहर मिदादल कलमात रब्बी, हबीब तव्हां फरमायो जेकॾहिं समुंड मुंहिंजे अल्लाह जे फरमाननि जे लाइ मस बणिजे, लनफ़दल बहर क़बिल अन तनफ़द कलमात रब्बी, त समुंड खुटी वेंदो, अल्लाह जा कलमात न खुटंदा। अल्लामा शेख अब्दुल दहलवी लिखे थो पियो त कलमात न जा मुराद मुस्तफ़ा करीम जो शान आहे। अल्लाह फरमाए थो पियो जेकॾहिं समुंडनि खे मस बनायो, सभई वेही लिखो, अवां लिखण वारा खुटी वेंदा, कागज़ खपी वेंदा, मगर मुंहिंजे महबूब जो शान खुटण वारो न। छो त शान बयान करण वारो ख़ुदि ख़ुदा। अलाए केरु आहे? वॾी आवाज़ सां चओ केरु आहे? मिली जुली खुली मूं मिस्कीन सां दुरूद शरीफ़ पढ़ो जेको मां हमेशा खे पढ़ाईंदो आहियां। सल्लल्लाहु अलैहि या वॾी आवाज़। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एॾो मुस्तफ़ा जो शान अजीब गरीब आहे, एतिरो बुलंद आहे जो क़ुरान करीम जे मुफ़स्सिरनि सगोरनि पंहिंजे इल्मी ज़ौक़ खे ज़ाहिर करण जे लाइ अलहम्द शरीफ़ खां बलग बिस्मिल्लाह जी तहक़ीक़ात कंदे कंदे वलना जे सीन ते पहुता आहिनि ऐं इन ज़हन सां पहुता आहिनि त हर सित्र में छा, हर हर्फ़ में मुझे मुझे मोहम्मद करीम जी शान जा जलवा। नथा दो सुभान अल्लाह कॾहिं चवंदव? होशियार थियो, सुजाग। अल्लाह जे बाने छा फरमायो आहे? हमें तो जागना है, जाग ले अफलाक के साया तले। साईं चयो त सुजाग आहियूं, तव्हां में का बि निंड कान्हे। असांजो ही दादू शहर, मोरो शहर, काफ़ी ॿिया बि शहर सुन्नत जमात जा मर्कज़ आहिनि, बुज़ुर्गनि जी फैज़ जूं बरकतूं आहिनि, सुन्नत जमात जी कसरत आहे, अवामी जलसनि जो शौक़ आहे। पर हाणे मां चवां पोइ कंदो आहियां बहाना त तव्हां तकलीफ़ आहियो, तकलीफ़ असुल मां अल्लाह जो बान। जागना है, जाग ले अफलाक के साया तले। हाणे सुजाग थी, हाणे मेहनत कर। जागना है, जाग ले अफलाक के साया तले, हशर तक सोना पड़ेगा खाक के साया तले। वञी निहारियो बादशाह, दुनिया जा सरबराह, रूए ज़मीन ते पाण खे ख़ुदा सॾाइण वारा माज़ अल्लाह। अॼुकल्ह उन्हनि जी क़ब्र जो निशान बि कोन थो मिले, मगर तॾे ते आराम करण वारो महबूब। सुभान चओ सुभान। उलमा फरमाइनि था मदीने जे साईं पाक जिस्म तां जुबो लाहे तॾे ते आराम कयो, पाक बदन ते तॾे जा निशान ठही था। हज़रत अमीर उमर मथा ते रोई, या रसूल अल्लाह, रूम जा ईरान जा काफ़िर बादशाह रेशमी बिस्तरनि ते आरामी आहिनि ऐं अव्हां तॾे ते सुता आहियो, अव्हां जे पाक बदन ते निशान ठही बीठा। साईं फरमाइनि था उमर का वॾी ॻाल्हि कान्हे, लव शेत लसारत न यजिब अजबाल ज़हब, जे मां महबूब चाहियां घुरां त मूंसां सोना जबल गॾु हलनि, पर मां मदीने वारे खे हिन तॾी ग़रीब दरख़्वास्त कई त या रसूल अल्लाह बिस्तरनि ते
मौलवी वेहंदा, गाली चंदे मौलवी वेहंदा, रेशमी हंधन ते पीर साहब वेहंदा, कुर्सियुनि ते वॾेरा वेहंदा, वॾा वॾा ऑफिसर वेहंदा। मां तॾो गरीब के ॾे वञा, मूं फरमायसि परेशान न थी, जंहिंजो केरु कोन्हे तंहिंजो मां मोहम्मद करीम वेठो आहियां। एॾो महिरबान कुर्बान चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन जे करे मारी वेचारी उमर खे चयो हो त तुंहिंजूं मारियूं मां पंहिंजे मारनि जे पखनि जे बराबरि नथी ठाहियां। हाणे त असांजे मुल्क में अख़बारनि बाहि मारे ॾिनी आहे, आज़ादी आज़ादी केतिरी आज़ादी। मर्द वेचारो पोयां छॿो खयो पियो हले, औरत अॻियां पई हले, ॼण कोटार ऐं तपेदार पिया वञनि। वञी मार्केट में घिड़े, बाज़ार में घिड़े, जेको वणे सो वठे। उहे चारो मज़दूरी करे, नौकरी करे, पुठा तपी पिया अथसि, पर अञा बि आज़ादी, अञा बि आज़ादी। मां अर्ज़ु कंदो आहियां त असां जूं माइरूं भेनरूं, असां जूं न्याणियूं सिंध सुहिणी अचे, उन न्याणीअ जे अख़लाक खे निहारीनि, जेके रेशमी हंध ते मिलिया, अज़ीम बिस्तरा ते मिलिया, अलाह छाजो काथे मिलियो, पर सभिनी खे ठुकराए छॾियईं कि उमर मेरा कपिड़ा क़बूल आहिनि, पर मार मूंखे न लॼाईंदसि। मुंहिंजे हबीब जी उम्मत यानी तूं बि सादगी क़बूल कर, पर मूंखे मोहम्मद करीम जे दीन जी लॼ रखे ॾेखार। अल्लाह ताला जी ज़ात बरकात ॾे हलणो आहे, क़ब्र में हलणो आहे, मौत मथां बीठो आहे। अब्बु करीम साहब खे सम्झ अता फरमाए, शूर अता फरमाए। मुंहिंजे हबीब करीम जा आशिको, मुंहिंजे मदीने वारे आका जी बुलंदी अजीब आहे, शान आला आहे, कंहिंजी मजाल जो शान बयान करे सघे। जेॾे खणी निहार, जेॾे खणी कन ॾे, त मुंहिंजे मुस्तफ़ा जे नाले जो तमामु। अल्लाह फरमायो हल यस्तविल्लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। छा इल्म वारा ऐं बग़ैर इल्म वारा बराबर आहिनि? चओ न। राजा चओ पोइ इल्म आहे ॿ क़िस्म, हिकिड़ो इल्म आहे ज़ाहिर, ॿियो इल्म बातिन। इल्म ज़ाहिर उलमा खां सिखबो आहे ऐं उलमा जो अदब रखो, उलमा जी तज़ीम कयो, उलमा सां प्यार रखो, उलमा जी ख़िदमत कयो। सऊदी अरब वारनि त अहिड़ी लठ खई जो पीर जो नालो वठ त पीर लभंदो ई, पर उलमा जो एॾो मक़ाम जो मदीने मुनव्वरा जा जेके पेश इमाम हल, मक्की पाक जा जेके पेश इमाम हल, उहे ईंदा आहिनि त अहिड़नि गाॾियुनि में ईंदा आहिनि जो असांजे वज़ीर आज़म खे बि अहिड़ी गाॾी न हूंदी आहे, सदर खे बि अहिड़ी गाॾी न हूंदी आहे। उते उलमा खे अहमियत आहे। ऐं असां वटि वरी भली जाहिल बेनिमाज़ी शराबी सामी हुजे, पर सदाई पीर उहो भलो आहे, मौलवी मुल्लो मुल्लू मुल्ला अहिड़ा थुल्हा लक़ब ॾेई रवानो करे छॾींदसि, हिसाब न आहे। हक़ीक़त छा आहे त पीर बि इज़त जे लाइक़ आहिनि, उलमा बि इज़त जे लाइक़ आहिनि, मुस्तफ़ा करीम जी आल सादात सॻोड़ा बि इज़त जे लाइक़ आहिनि। त मुहम्मद घोट जे इल्म खे पढ़ाइण वारा, तॾहिं ते वेही क़ुर करीम जी तालीम ॾियण वारा, उहे बि इज़त जे लाइक़ आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नत जमात जो नसीब आहे, असांजी अल्लाह ताला क़िस्मत कई आहे जो असां में औलिया आहिनि, असां में रब्बानी उलमा आहिनि, असां में अहले इल्म आहिनि। असां वटि सभिनी जे लाइ इज़त ऐं एतिराम आहे। इल्म जी ॻाल्हि बि कयूं त ॿ क़िस्म आहे, हिकिड़ो ज़ाहिर जो इल्म, ॿियो बातिन। ज़ाहिरी इल्म बि एॾो अहम ऐं एतिरो ख़ुदा जे दरबार में प्यारो आहे जो मुंहिंजा सुहिणा नबी फरमाईंदा पिया त ज़ाहिर जे इल्म वारो आलिम अल्लाह जे दरबार में एतिरो प्यारो आहे, सॼी राति हिकिड़ो माण्हू वेही इबादत करे, सॼी राति वेही नफ़िल पढ़े, सॼी राति वेही सजदा करे, आलिम सुबुह जो वेही मुंहिंजे इल्म जो दर्स ॾे, त आलिम उन आबिद खां एतिरो भलो आहे जेतिरो मां मुस्तफ़ा अम्मा खां भलो आहियां। स्टेज भरी पई आहे उलमाए किराम, पुछी सघो
साईं फरमाता फकीरुन वाहिदुन अशद्दु अल शैतान मिन अल्फ आबिदिन। हिकिड़ो इल्म फिक़्ह वारो आलिम जेके दीन जी सही ॼाणा उहो शैतान खे हज़ार आबिद खां ॾरो लॻंदो आहे, ॾुखो लॻंदो आहे, छो त इल्म जो नूर उन जे सीने में आहे। ईअं सम्झो त मिठो हुज़ूर उन जे सीने में आहे। ऐं अव्हां पंहिंजा बचड़ा इल्म जे हवाले कयो। हींअर नौकरियूं बि कोन थियूं मिलनि, जन खे आहिनि से बि वेठा क़ुरान पढ़ण त रब करे त बचूं, मतां लही वञूं, मतां निकिरी वञूं। क़ुरान पाक जी पढ़ाई, इल्म दीन जी ख़िदमत, अल्लाह बि राज़ी, महबूब बि राज़ी। अल्लाह कदो दुनिया में बुखिया न रहंदव त क़ुरान पाक जे सदिके आख़िरत मोचारी थी। हिकिड़ो आहे इल्म ज़ाहिर, ॿियो इल्म बातिन जेको अल्लाह जे वलियनि जे रस्ते सां ईंदो आहे, सालिहनि कामिलनि जी सुहबत सां मिलंदो आहे। असां सुन्नत जमायत जो हाणोको माहौल जेको आहे उन में सभई त न, पर घणो करे सब ते 95 माण्हू सिर्फ़ शान ॿुधंदा आहिनि, ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, करामतूं बि ॿुधंदा आहिनि, पर वलियनि वारो नक्शो कदम इख़्तियार न कंदा आहिनि, उन्हनि वांगुरु महिनत न कंदा आहिनि, उन्हनि वांगुरु मुजाहिदा न कंदा आहिनि, पाण खे इबादत जे हवाले न कंदा आहिनि। इहा बि तमामु ख़राब शइ आहे। वलीअ जी तारीफ़ ॿुधी, उन जो मकान ॿुधी, उन जो शान ॿुधी माण्हू उन जे तरीक़े ते हली पाण खे अल्लाह जो प्यारो बनाए, अल्लाह जो महबूबानो बनाए। इहो बातिन जो इल्म अल्लाह जे वलियनि खां मिलंदो आहे। ऐं मां चवां थो त 99 बल्कि 99 खे वधायां, माना लख मां 99,000 वलीअ बि आलिमनि वटि पढ़िया, आलिमनि जा शागिर्द। तंहिंजे करे अव्हां सुन्नी जेके आहियो थोड़ी सेहत जी इस्लाह कयो, पंहिंजे उलमा जो क़दुरु कयो, उलमा जो एहतराम रखो, उलमा सां निस्बत रखो, उलमा सां प्यार रखो। उलमाए किराम जी इज़त कंदव, ख़ुदा तव्हांजी बि इज़त कंदो। बातिन जो इल्म अल्लाह जे वलीअ जे ज़रिए मिलंदो आहे। उन वलियनि में को बि वली, कहिड़े बि सिलसिले जो वली, सभु वली इज़त जे लाइ आहिनि। चओ सुभान अल्लाह। वरी आवाज़ सां चओ, को बि वली इज़त खां ख़ाली न आहे, को बि वली नफ़रत जे लाइक़ न आहे। जो बि वली आहे किथे बि आहे, असां तव्हांखे हुन सां मुहबत हुजणु खपे, अक़ीदत हुजणु खपे, प्यार हुजणु खपे। ऐं अल्लाह जे प्यार जे सदके ईमान ते ख़ात्मो नसीब थींदो आहे। देवबंदी आलिमनि जो अॻुवान जंहिंखे हकीम उम्मत करे लिखियो वेंदो आहे, अशरफ अली साहब थानवी लिखे थो त जंहिंखे बातिन जे इल्म खां वंड न मिली, जंहिं बातिन जो इल्म न पढ़ियो, जंहिंखे बातिन जे इल्म जो हिस्सो नसीब न थियो, उन जे ख़ात्मे बुरे थियण जो अंदेशो। अन मुहम्मद तसव्वुफ उन जो किताब मिले तो आम दुकाननि ते, उन में ख़ात्मे बुरे थियण जो अंदेशो। अतकशुफ अन मुहम्मद तसव्वुफ उन जो किताब मिले तो आम दुकाननि ते, उन में लिखे तो जिसको इल्मे बातिन से कुछ मुयस्सर नहीं हुआ उसके खात्मे बुरे होने का अंदेशा। तव्हां सां रुगी ॻाल्हियुनि ते न लॻूं, रुगी ख़बरुनि ते न लॻूं, रुगी शान ॿुधी वाह करे न उथूं, पर असां तव्हां अल्लाह जे वलियनि खां दीनी मक़सद हासिल करण जे लाइ, रूहानियत हासिल करण जे लाइ, बातिनी तालीम हासिल करण जे लाइ उन्हनि जे दामन खे चंबड़ी पऊं, उन्हनि खे मज़बूती सां वठूं, उन्हनि जे क़दमनि जी खाक बंधी वञूं त इंशाअल्लाह ताला ज़ाहिरी मसाला बची वेंदा, बातिनी महिरबानी बि थी वेंदी। अॻे न बुज़ुर्गनि जो अक़ीदो निहारियो, थकल बि ॾाढो आहियां, पर हाणे कुझु पघर आयो आहे। तव्हां कुझु विहण लाइ तयारु आहियो? न कोन आहियो तयारु? न न न न मां ॾिसां पियो त के हीअं था पघर खे कयो, माना गर्मी त पायो था। अल्लाह ताला मूंखे अजर अता फरमाए। हज़रत मौलाना रूमी रहमतुल्लाह जंहिंजी मसनवी फारसीअ में अहिड़ो प्यारो किताब आहे,
जो हज़रत भिटाई घोट सदाई सफ़र में पाण सां गॾु रखंदो, पढ़ंदो हो, समझंदो हो, उन जा नुक्ता पंहिंजे शेरनि में बयान कया। वो अल्लामा रूमी इल्म जो दरिया हो, इल्म जो बहर हो, मदरसे में वेठो आ, शागिर्द वेठा हन, पढ़ाई पई हले। मावा खे हिकिड़ो खुदा वास्ते अर्ज़ थो कया, दुआ कयो त अल्लाह ताला मूंखे बि पढ़ाइण जे लाइ वधीक शौक़ ॾे। आमीन चओ आमीन। अॻे आलिम जो इल्म था ॾिसूं, उन्हनि जे इल्मी मकाम खे था ॾिसूं, ख़ुदा जो कसम रोअणो अची थो वञे त छा हिननि जो मकाम, छा हिननि जो इल्म हो, छा हिननि ते अल्लाह ताला जी महिरबानी, जंहिंजे मदरसे में लखें शागिर्द अची वेठे मोहम्मद करीम जी हदीस पढ़ंदा। हबीब करीम अलैहिस्सलाम जा आशिक़ हज़रत रूमी रहमतुल्लाह ताला अलैह मदरसे में वेठो आहे, शागिर्द आहिनि, पढ़ाई हले पई। हिकिड़ो दरवेश आयो, पेर मुबारक उघाड़ा, कपिड़ा मीरा, पटको पुराणो, हज़रत रूमी जे मथां ते सलाम कई, साईं जवाब ॾिनो, अचे भर में वेही रहियो। हुन वेठे पढ़ायो, उन्हनि दरवेश वेठे ॿुधो, हिकिड़ो सबक़ ॾेई बस कई, वरी ॿियो शुरू त दरवेश चयो, चिमे कुनी छा पियो करी? त हज़रत रूमी फरमायो, आमे कुनम तून में दानी, उहो थो कयां जेकी तोखे ख़बर न, तोखे ॼाण नाहे। चयो सबक ख़तम थिया, रात पई। उन दरवेश फरमायो हज़रत रूमीअ खे त मां रात तव्हांजे मदरसे में रहां, इजाज़त आहे? इन नौजवान अधे खे जाॻाइजो, ओ हाणे त मूं ॾे निहारे। देर से थी वेंदी आहे, गज़ली शरीफ़ अञा रहिजी विया, पर न को उन्हनि जो ॾोह, न को मुंहिंजो रात जाम शोरे में हो जलसो। सोचो हजरत अभी कई नात खान हैं। मैंने कहा अच्छा है, मैं तकरीर कर देता हूँ, फिर आप बैठे और उनको सुने। हजरत फिर तो हम चले जाएंगे, अभी सुनते हो तो आपको मजा आता है, मेरे बाद मजा क्यों नहीं आता? गज़लनि जो वरी तव्हां क़दुर कयो, तव्हां वेहो तकरीर खां पोइ ॿुधो, उन्हनि वीचारनि खे अल्लाह ताला नवाज़ा, हूअ जा मदा आहिनि, पर तव्हां तकरीर खां पोइ पोतरो कुल्हे करे हॼारींदव, उहे वीचारा छा कनि, हुननि जो बि ज़ोर आहे त तकरीर खां अधु में सी मोलूद। ॿुधो मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़, हज़रत रूमी तो फरमाए त उहो थो कयां जेकी तूं नथो ॼाणी। उन्हनि दरवेश खे मां राति रहंदुसि, इजाज़त मिले, मदरसो तव्हांजो आहे। साईं चयो भली रह, तालिबो जी क़िबला, हिन खे मानी बि खाराइजो, हंध बि ॾिजो, का ज़रूरत पई त पूरी कजो। चयोसीं ठीकु आहे। हज़रत रूमीअ वटि हथ जा लिखियल कलमी किताब, तॾहिं हथ जी लिखत हूंदी हुई, पूरो वॾो कमरो भरियल हुयो, वॾी कोठी भरी पई हुई। जॾहिं तालिब सुम्ही रहिया, सभु माण्हू निंड में पइजी विया। उन्हनि दरवेश छा कयो, उहे जेके बि किताब भरियूं ॿधंदो, भर वारीअ खिड में उछलाईंदो, पाणी जी खिड, पाणी वारे कलाम उछलाईंदो। सुबुह जो थी तालिब जो निहारीन त बा किताब हिकिड़ो थुल्हा लफ़्ज़ जे माण्हू ॻाल्हाईंदो आहे, चोड़े चरिया ई छा कई? चईं आमे कुनम शुमा न में दान, उहो कयम जेको तव्हां नथा ॼाणो। उस्ताद साईं किताब त सभु छॾाए छॾिया पाणी में। बुज़ुर्ग फरमाए ही छा कई? साईं आमे कुनम के तूं न में दानी, उहो पोइ कयां जेको तूं नथो ॼाण। साईं चयो त ख़ुदा जा वली दरवेश बाना, ही मुंहिंजा हथ जा लिखियल, वॾी महिनत सां तयारु कयल, प्रेस जो दौर कोन हो जो हिकिड़ा ॿिया त ॿिया वठी अचबा, दुकान तां मिलण वारा किताब न हा, ही सभई उछलाए छॾई। हाणे मां छा कयां? जेसिताईं प्रेस न थी, तालिब ॾे त खणी अची। चयूं ॿिया पाणीअ में पुसी पनाई विया हूंदा ला, कीअं थी खणी छाईंदी? चई तालिब करे। ताल वठी आयो, बुज़ुर्ग अंदर घिरी पियो, किताबनि में हथ विझंदो कढंदो वियो। जेके पुराणा हासे नवां थी विया हा, जंहिंजा जिल्द टुटल हा से ताज़ा बणिया पिया हा, जेके अखर ढही विया हा से ताज़ा लिखिया पिया हा। हज़रत रूमी रहमतुल्लाह अलैह निहारे हैरत में पइजी वियो, जेसीं हाणे मूंखे पंहिंजो मुरीद।
नालो छा सैचो मुझो नालो आ शम्स तबरेज़ी। हजरत रूमी ते अहिड़ी मेहरबानी फरमाई जो खुली चवंदो हो मौलवी हरगिज़ नशद मौलाए रूम ता गुलामी शम्स तबरेज़ी नशद। मां अगे सिर्फ मौलवी हो, मां रूम जो मौला माना सरदार न बनियो होसि। मूंखे रूम जी सरदारी तॾहिं मिली जॾहिं मां पंहिंजी कामिल मुर्शिद जी ग़ुलामी क़बूल कई। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त ज़ाहिर जे इल्म जो बि क़दुर कबो, बातिन जे इल्म जो बि क़दुर कबो। पीर हुसामुद्दीन राशिदी साईं लिखियो आहे त को अहिड़ो दौर हो जो ठठे में 3500 मदरसा। घणा ॻाल्हायो ॿुधी न ॻाल्हायो। 3500 मदरसा। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त ठट्टे जे हिकिड़े आलिम क़ुरान पाक जो तफ़सीर 45 जुल्दनि में। पर सिंध जो मुसलमान कुत्ता वेढ़ाए शराबती पैसा खपाए फॾाई पूरा केस करे या पंहिंजे उलमा जे ख़िदमतुनि खे मैदान में आणे ॾाढो अरमान थींदो आहे, अफ़सोस थींदो आहे। पूरा केस करे या पंहिंजे उलमा जे ख़िदमतुनि खे मैदान में आणे ॾाढो अरमान थींदो आहे, अफ़सोस थींदो आहे। जॾहिं आलिमनि खे इल्म पढ़ाए फारग तहसील बनाईंदो हो, इल्म जी ॾींदो हो त रुॻी ज़ाहिरी इल्म जी सनद न ॾींदो हो, पर उन्हनि खे अल्लाह जो वली बि बनाईंदो। निंड न कर बा, गिलास ॾिसी थो छंडो हणंदो मां त पोइ सुबुह जो सॼो रोड गारियूं ॾींदो। यार मौलीअ कमाल करे छॾियो। हू छा थी वियो जेके बीठा जे करे वेहण जी महिरबानी कयो त थोरा न ॿी केतिरो सघंदो मां त वञा थो हाणे गरम कंदो। तंहिंजे करे वेहण जी कोशिशि कयो। अल्लाह ताला खे ख़ुशि रखे, आबाद रखे। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ज़ाहिर जा बि आलिम हा, बातिन जा बि आलिम हा। सॼो ॾींहुं तॾे ते वेही अल्लाह जो दीन पढ़ाईंदा हा, क़ुरान करीम पढ़ाईंदा हा ऐं रूहानी महिरबानी कंदा। जेके ज़ाहिर जा बि आलिम, बातिन जा बि आलिम, ज़ाहिर पढ़ाइण वारा बि हा, बातिन पढ़ाइण वारा बि हा, इल्मी दुनिया जा शहसवार हा। उन्हनि में हिकिड़ो गौसे हम करी माना कहीं कान थी। सोने फरमायो त पोइ गौस उन वरी पंहिंजा
करे ख्याल मगर हजरत हबीब करीम जी ज़ात बरकात उम्मतियो हजरत मौलाना मोहम्मद उस्मान पान जेके हिस्सा लिखा हल जेके कुछ लिखो आ इमाम सामने हमारे नाना करीम मुहजिला चाह परमा खुद बियदी सहीलना अशकालना मशेरा पुछो जो कि बिला एतरी देर पर समय था जॾहिं मां वाइज़ जी मिंबर ते हंदो आहियां त दुनिया जा वली मुंहिंजे वाइज़ में ईंदा जेके धरतीअ जे मथां उहे बुजुर्गनि लिखियो आहे बीमारी के कंहिंखे असांजी कोशिशि आहे त हर पाकिस्तानी पाकिस्तान में हूंदो वींदो केॾे कोन या रसूल अल्लाह उंज़ुर या हबीब अल्लाह वाइज़ कंदो हो अल्हम्दुलिल्लाह चई 2-3 मिनट मां वाइज़ कंदो हो बुजुर्ग लिखियो आहे त अल्हम्दुलिल्लाह चई 2-3 मिनट मां वरी ॿियो भेरो चवे अल्हम्दुलिल्लाह वरी मां वरी टियों भेरो चवे अल्हम्दुलिल्लाह वरी मां खुदा दा मानो पुछो जो कि बिला एतरी देर पाण समय था जॾहिं मां वाइज़ जी मिंबर ते रहंदो आहियां त दुनिया जा वली मुंहिंजे वाइज़ में ईंदा जेके धरतीअ जे मथां उहे जिस्म सां ईंदा आहिनि जेके मज़ारनि में आहिनि उन जा रूह ईंदा आहिनि मां पहिरीं अलहम्द चवंदो आहियां तो ही तयारी कंदा आहिनि ॿियो दफ़ो चवंदो आहियां अर्ज़ कंदा आहिनि कि बिला तरसो त पहुचूं जॾहिं टियों दफ़ो चवंदो आहे त पहुची वेंदा आहिनि पोइ मां तकरीर शुरू करे ॾींदो आहियां चओ सुभान अल्लाह चओ एॾे मक़ाम वारो बसि पुट रख एॾे मक़ाम वारो हज़रत पीरनि जो पीर कॾहिं कॾहिं वाइज़ कंदी पंहिंजी मिंबर खां 8-10 हथ मथी हवा ते बीहंदो सभई चओ छो था डरा छो हिकिड़ो पखी हूंदो आहे पंहिंजे मुल्क में ज़मीन ते ॾिसंदो ॿाहिरि वञी त मथे ईंदो पर हणंदो वेंदो मथे चढ़ंदो वेंदो ॿियो हिकु जाइ ते पर हणंदो आहे ऐं कीअं बीठो आहे केतिरो मथे चढ़ी वेंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन पखीअ में एतिरो पार आहे ही त पीरनि जो पीर आहे 8-10 हथ मथे बीहंदो हो ऐं काफ़ी देर ताईं बीठो हूंदो हो कंहिं माण्हू पुछियो कि बिला इहो ॾेखा त न आहे तकबुर त न आहे वॾाई त न आहे मता पाण खे ज़ाहिर था कयो एतिरो मथे चढ़ी बीहो था पर सम्झंदा आहिनि तकबुर जी ॻाल्हि रब ॾिसे थो पियो नियतुनि खे अलाह ॼाणंदो आहे जेको तकबुर जे लाइ कंदो सो मथे बीही न सघंदो उनखे अलाह ताला ज़मीन ते केराए छॾींदो सटे छॾींदो उथंदो ई कोन को मां पंहिंजी वसाहर हेठि कुझु चवंदो आहे त हेठि वेहा पर अलाह ताला रूए ज़मीन खे जबल फेरायो आहे उनखे कोहे काफ ॾींदा आहिनि कोह काफ उन कोह काफ जी पूया ख़ुदा जा प्यारा बांधा रहंदा आहिनि जिन खे रिजाल ग़ैब सॼो वेंदो आहे उहे ग़ैबी रिजाल जॾहिं मां तकरीर कंदो आहियां जबल जे मथां चढ़ी बीहंदा आहिनि अर्ज़ कंदा आहिनि त पीरनि जा पीर आवाज़ तुंहिंजो त हिते बि ॿुधंदो आहे पर मथे थी बीह त दीदार बि करे वठो
बेटा जो अक़ीदो उहो आहे जेको मौलाना अली हसन जो अक़ीदो आहे। बेटा जो अक़ीदो उहो आहे जेको साईं हाफ़िज़ मोहम्मद बख्श जो अक़ीदो आहे। बेटा जो अक़ीदो उहो आहे जेको मौलवी ख़ालिद जो अक़ीदो आहे। बेटा जो अक़ीदो आहे रोज़े धणीअ जो अक़ीदो आहे। मुंहिंजे सॼण पीर जो अक़ीदो आहे। ख़ुदा जे कामिलनि वलीअ जो अक़ीदो आहे। 1,40,000 सहाबनि जो अक़ीदो आहे। 12 इमामनि जो अक़ीदो आहे। बल्कि नबीअनि जो अक़ीदो आहे त का बि ॾुखी अचे त मुंहिंजे मिठे मोहम्मद खे सजन में जाइज़ आहे, जाइज़ आहे, जाइज़ आहे। अल्लाहु अकबर। या सय्यदी या रसूल अल्लाह। नारो हणो पर ज़ोर सां। वरी नारो हणाए ज़ोर सां हणा त जागी दादू। पर के चमकंदड़ सिज जूं त जलियूं ॾिस हर को छिकजी थो वञे। हज़रत पीरनि जे पीर जे मोहब्बत में भरिजी वञे। चओ सुभान अल्लाह। ॾाढा त मुंहिंजे हबीब करीम जो बचड़ो तकरीर पियो करे, वाज़ पियो करे। तकरीर कंदे कंदे सिरण ॿुधी अथव या दादू वारा कुझु ॿियो चवंदा आहियो। हिन ॾिठो किताब अॻु में बि हलियो आहे, वरी बि आयो। हज़रत गौसे आज़म जो वाइज़ पियो हले। सिरण पई मथां लहमारा ॾे। माण्हू वेहण वारा वीचारा बेख्याल, को होॾे निहारे, को होॾे निहारे। अल्लाह जे तारीख़ ॻाल्हि न वञी या आंगुर मथे खणी इशारो जो कई त मुठी हिकिड़े पासे धड़ ॿिए पासे। साईं तकरीर पूरी करे फ़क़ीरनि खे फरमायो त खणी थो। मुंडी बि खणी आया, धड़ बि खणी आया। मिलाए फरमाई कुम बिइज़्निल्लाह। उथी रब जे इज़्न सां त जेरी थी उॾामण लॻी। वरी मुंहिंजे वाइज़ में रुख़नूं न विझजां। नथा जो सुभान अल्लाह। वाइज़ तो करे मथां ककर भरजी आया, जुड़ भरजी आयो, मींहं भरजी आयो। मींहं जी शुरूआत जो थी वई। हज़रत गौसे आज़म ने हारे फरमायो या अल्लाह अना अजमा व अंत तुफर्रिक। मां पियो माण्हुनि खे गॾु कयां, तूं पियो टेड़ी। ईअं चई बस की त काॾे विया ककर, काॾे वियो मींहुं। हाणे दुआ कयो त रहम जो वसे या कोन थो खपे। मींहुं रहम जो, अज़ाब वारो न, ॿोलण वारो न, तबाह करण वारो न, ख़ैर जो। ऐं उन जे लाइ इहो हल आहे त तुंहिंजूं अखियूं बि रब खे रिझाइण लाइ वसनि। क़ुरान करीम में अल्लाह ॿुधायो आहे قل أرأيتم إن أصبح ماؤكم غورا فمن يأتيكم بماء معين। केर तव्हांखे मिठो पाणी आणे ॾिजे। मां अल्लाह हिन पाणी खे चूसराए छॾियां। ॿिया अल्लाह ताला ॾस ॾिनो आहे फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअमवालिन वबनीन वयजअल लकुम जन्नात वयजअल लकुम अनहारा। मूं अल्लाह खां माफ़ी घुरो। मां रब तव्हांजे मथां आसमान खे वसंदड़ बनाया, अव्हांखे मालनि सां मदद कयां, पुटनि सां मदद कयां, नहरूं ॾियां, बाग ॾियां। रुअण तव्हांजो कमु आहे, महिरबानी करणु मुंहिंजो कमु। हाणे असीं चवंदा आहियूं मींहं बि कोन थो वसे। चवंदा साईं मींहं बि कोन थो वसे, पाणी बि कोन्हे, पर रोई करे अल्लाह खे परचाइण लाइ तयारु न आहियूं, रिझाइण जे लाइ तयारु न आहियूं। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे, असांखे हिम्मत ॾे। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती गौसे आज़म इशारो करे त आयल मींहुं मोटी वञे, इशारो करे त उॾाम मंदर पथरी टुकड़ा थी वञे, त मुर्दो जहिड़ो थी वञे। मुंहिंजे गौसे पाक जो मक़ाम एॾो निरालो आहे। हिकु दफ़े बात कंदे कंदे पाण हज़रत ख़ाजा ख़ादिर खे ॾिठो। ख़ाजा ख़ादिर आम चवंदा आहिनि ख़ाजा खिदिर, दरिया खे चवंदा आहिनि ख़ाजा खिदिर। हिकिड़ो बचे मौली साहब बोॾे कंदो आहे, ख़बर अथई छो? भाउ खे ॻोल्हींदो आहे। हाणे त भाउ खे सफ़ा विसरी वियो। हबीब करीम जा उम्मती
हजरत ख्वाजा खदर माना सावक सुके बुंड जे ठा वेहे त साव थी वञे वारीअ जे दरन ते वेहे त गुल गुलज़ार ॼमी वञनि अल्लाह जे वलियन में नकीब औलिया आया शानदार वलिया वो मथा उड़ान थो पियो वलिय उॾामदा आहिनि चो वलिय उॾामदा बन अल्लाह मसूद लिखियो आहे त तफुरुल वली मुमकिन आहे वली उॾामिन नामुमकिन आहे हज़रत हबीब करीम जे मजरी निहारियो हज़रत खदर उॾामदो पियो वञे फरमाए थो इसराइली वली लहिया मूं मुहम्मदी वलीअ जी तकरीर लही आयो वेठो आहे ॿुधे पियो जॾहिं तकरीर ख़तम थी हेॾे निहारियो अजीब नुक्तो आहे त ख्वाजा खदर चए थो बादशाह पी रखे त साईं मूंखे ख़ुलासो टाइम ॾे त मां तोसां गॾु रहां छा कयां ॻाल्हायो त सही कंहिंसां वलीअ ॻाल्हाए कंहिंसां बेटा फरमाए थो जे भाई जोगी थिया मुरलीअ वारो न नाग फसाइण वारो न संदुली वधी पई आहे धारा विझंदो वती इहो न अल्लाह जी ज़िक्र खुदा जी कौम वलीअ जी सोच अजीब चओ सुभान अल्लाह जे भाई जोगी थिया त तमाम छॾ तमाम गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम अल्लाह जे वलीअ जी गुलामी ॾे गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम सब्र जे शमशीर सां कर कीने खे कदनाम त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतन में तव्हां कंहिं बि वलीअ जी तारीख़ पढ़ो त उन ग़ुलामी ॾिनी आहे पंहिंजे मुर्शिद जी उनजे ख़िदमत में रहियो आहे उनजो बुहारीदार बणियो आहे उनजी चौकीदारी कई अथई उनजे दरवाज़े जो साल जा साल पाणी भरियो अथई तरीक़ो आहे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जे प्यारे सुहिणे गौस खे ख्वाजा खदर चयो त मूंखे टाइम ॾियो त मां अव्हां सां गॾु रहां साईं फरमाइनि था हज़रत ख्वाजा खदर क़ुरान करीम में मूं तुंहिंजो बयान पढ़ियो आहे अल्लाह से सूरत कहफ में ॿुधायो आहे हज़रत मूसा अल्लाह जे प्यारे कलीम रब करीम जी प्यारे नबी तकरीर कई माण्हुनि खे ॾाढी वणी हिकिड़े माण्हू तकरीर में उथी चयो कि बिला ॾाढो तो सुठो बयान कयो आहे भला ॿुधा दुनिया जे तख़्ते ते तोखां वधीक बि को इल्म वारो आहे कंहिंखे चई हज़रत मूसा अबा नबी ग़लति ॻाल्हि कंदो चओ कॾहिं बि न चओ कॾहिं बि ॿिए बंदे ते लिखो त ख़ुदा कूड़ बि हणी सघे थो अल्लाह पनाह में लिखिया किताब है मुमकिन इम्कान अल्लाह ताला जो नबी ग़लति ॻाल्हि कंदो चओ कॾहिं बि चओ कॾहिं बि न